पतो आहे तव्हांखे मारियां या मां पाण खे मारियां? मुंहिंजी ज़बान बंदि रख न त बालाज खान जे नफ़रत जे वचड़ी। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, सॉप सीरियल पापनगर जे नई ईंदड़ एपिसोड में अवां खे ॾिसण वटां मिलंदो त अलवारायो मल्हार खे जेल मां ईंदड़ किस्त में आज़ादु कराईंदो ऐं उनखे सही सलामत मालिकनि जे हवाले कंदो ऐं मल्हार उनजो थोराइतो रहंदो, छो जो उन मतिलबु त मल्हार खे जेल मां आज़ादु करायो। ऐं होॾां वरी बालाज खान हद खां वधीक परेशान हूंदो त मल्हार कीअं मतिलबु त अलवाराए सां हथ मिलायो ऐं अॻिते हली अवां ॾिसंदो त मल्हार बि हद खां वधीक मतिलबु त बालाज खान जे मथां सड़ंदो, छो जो उनखे अलवारायो सॼी हक़ीक़त ॿुधाईंदो त आख़िर तोखे कंहिं गिरफ़्तार करायो। मल्हार सारंग जे मथां शक कंदो पर उहो शक बेबुनियाद ते निकिरंदो, मतिलबु त अलवारायो उनखे सॼी हक़ीक़त ॿुधाईंदो त इन जे पोयां बालाज खान आहे। पोइ त मल्हार हथ धोई करे बालाज खान जे पोयां पवंदो ऐं ॾाढो ॾुखियो कंदो बालाज खान खे। ऐं अॻिते हली ड्रामे में इलाही ज़बरदस्त मज़ो हूंदो ऐं अॻिते हली ड्रामे में जहिड़ो हद खां वधीक हूंदो, छो जो होॾां वरी मंठार बि पासीरो थी वेंदो मतिलबु त बालाज खान खां, छो जो बालाज खान उन सां मतिलबु त हद खां वधीक मतिलबु त उनखे परेशान कयो आहे, मतिलबु त हू कॾहिं बि बालाज खान सां हाणे हथ कोन मिलाईंदो। ऐं अॻिते हली ड्रामे में बि इलाही ज़बरदस्त मज़ो हूंदो। उमेदु आहे त हीउ नंढिड़ो वीडियो मूंखे पसंदि आयो हूंदो। जे वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। मिलंदासीं कंहिं नए वीडियो सां गॾु, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त।